हिकु अहिड़ी धरती जंहिंजी मिटीअ में तारीख़ ॻाल्हाए थी ऐं जंहिंजी हवा में मज़ाहमत जी ख़ुशबू समायल आहे। हीअ धरती हर दौर में कंहिं न कंहिं अहिड़े इंसान खे जनमु ॾींदी रही आहे जंहिं क़ौम जी ख़ामोशी खे टोड़े सच खे आवाज़ु ॾिनो आहे। अहिड़ो ई हिकु अज़ीम नालो साईं जीएम सैद। 17 जनवरी 1904 ते सिंध जे तारीख़ी ॻोठ सन में साईं जीएम सैद जनमु वरितो। साईं जी सालगिरह ते साईं जी सालगिरह ते सन जी सालगिरह ते साईं जी सालगिरह ते साईं जी सालगिरह तेरे आंखुं तो अजा संदसि वालिद सैद मियां मोहम्मद शाह सनाई हो। साईं सिंधी, फारसी, अरबी ऐं अंग्रेज़ी जी तइलीम हासिलु कई। 20 अप्रैल 1910 ते खेनि शादी जे बंधन में ॿधिजी विया। सियासत जी शुरूआत 7 फरवरी 1920 में लाड़काणे मां ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस खां कयाऊं। उन वक़्तु सैद जी उमिरि 16 साल हुई। 8 मार्च 1920 उहो ॾींहुं हो जंहिं ॾींहं ते साईं जीएम सैद पंहिंजी ज़िंदगी में पहिरीं बग़ावत कई। साईं जीएम सैद जो रूहानी रहबर अलामा आया काज़ी ऐं सियासी अक़ीदो रखंदड़ में बादशाह खान अब्दुल गफ़ार खान शामिल। साईं जीएम सैद बरे सगीर जे सियासतदान में तमामु वॾो क़ैदी रहियो जंहिं पंहिंजी ज़िंदगी जा 32 साल क़ैद में गुज़ारिया। सैद पंहिंजी पाण शैव यानी ॾाढ़ी ठाहींदो हो, सो बि हमेशह वांगुरु बग़ैर आरसी जे साईं सही तौर ते सिंधी में ग़ुलाम मुर्तज़ा शाह ऐं अंग्रेज़ी में सिधो संओं जीएम सैद लिखंदो हो। साईं जीएम सैद जी क़ुव्वत समात ॿुधण जी ताक़त इंतिहाई तेज़ हुई। साईं दरगाह हैदर शाह सनाई जो 14 सजदा नशीन हो। पाणी जे जहाज़ में 3 भेरा कराची खां बम्बई जो सफ़र कयाऊं। 3 लाइब्रेरियुनि जो मालिक हो। सन में सन जी हवेलीअ में हैदर मंज़िल में सैद जो इश्क मौज़ू ते लिखियलु किताब दयार दिल दास्तान मोहब्बत किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे दयार दिल ऐं दास्तान मोहब्बत, यानी दिल जो दुनिया ऐं मोहब्बत जा किसा। साईं जीएम सैद पंहिंजी ज़िंदगी में 50 खां मथे वधीक किताब लिखिया। दयार दिल दास्तान मोहब्बत सां गॾु जीअं ॾिठो आहे मूं सिंध ॻाल्हाए थी, पैगाम लतीफ़, सिंधू देश 24 छाला, सिंध जा सुरमा ऐं खोड़ सारा किताब लिखी पंहिंजो नज़रियो छॾियो। क़ौम जे लाइ मारवी जी मोहब्बत जेका आहे वतन ऐं क़ौम जे लाइ हुई। पोइ मूं लिखियो त इश्क हर हिकु इश्क में जॾहिं मूं थी कयो त पोइ ला उबुल आफ़लीन क़ुर में लिखियो पियो आहे त आऊं फना थींदड़ शइ ते मोहब्बत न कंदो आहियां। पोइ जॾहिं ॾिठुमि त हीअ शयूं जेके आहिनि ज़ाहिरी हुस्न जेको आहे सो गॾिजी थो वञे। सुबुह साईं जीएम सैद इक़्तिदार हासिल करण लाइ सियासत न कई पर क़ौम जे ख़िदमत जो रस्तो सम्झो। साईं सिंध असेंबली जो मेंबर बणिजी हिन सिंध जी अलॻि सुञाणप रखी ऐं वसीलत जे तहफ़ुज़ लाइ आवाज़ उथारियो। पाकिस्तान जे क़याम खां अॻु साईं पाकिस्तान तहरीक जो हिसो रहियो, छो त हिन खे उमेदु हुई त नओं मुल्क सिंध लाइ इंसाफ़ ऐं इज़त आणींदो। पर वक़्त सां गॾु जॾहिं मर्कज़त वधी ऐं वसीलनि ते कब्ज़ा थिया ऐं सिंध जी सुञाणप खे दॿायो वियो, तॾहिं साईं जीएम सैद जो ज़मीर सवाल करणु लॻो। साईं मोहन जे दड़े खां वठी शाह लतीफ़ ताईं तारीख़ जोड़ी। साईं चयो सिंध रुगो सूबो न आहे, सिंध हिकु तहज़ीब आहे। हिन सिंधू देश जो तसवर ॾिनो जेको रुगो आज़ादी जो नारो न पर तारीख़ी सुञाणप आहे। सकाफ़ती बका ऐं सियासी ख़ुदमुख़्तियारी जो फ़िक्री इज़हार हो। साईं जीएम सैद जो कलम संदसि सभ खां वॾो हथियार। साईं जीएम सैद इन बरे सगीर जो वॾो सियासतदान हो। साईं जीएम सैद पीर मीर त न बीह सघिया, पर साईं जीएम सैद सिंध यूनिवर्सिटी जा नौजवान ऐं सिंध जा सभई नौजवान साईं जीएम सैद जा फ़िक्री वारिस थिया। 25 अप्रैल 1995 ते सिंध जे फ़िक्री आसमान ते हिकु अहिड़ो ॾुखियो पल आयो जॾहिं साईं जीएम सैद जे साह जी शमዕ विसामी वई। जिस्मानी तौरु हू असां खां जुदा थी वियो, पर संदसि सोच जदोजहद ऐं ज़मीर जी आवाज़ वक़्त जी दीवारनि खे ढपे अमर थी विया।
हू हलियो वियो पर सिंध जी मिट्टी ऐं संदसि फ़िक्र अॼु बि धड़कंदड़ आवाज़ बणिजी हर सिंधी माण्हू जे दिलि में धड़के थो। आज़ादी, सुञाणप ऐं हक़ जो उहो पैगाम जेको धरतीअ जे माण्हुनि ताईं पहुची चुको आहे, जंहिं ते जदोजहद अञा ताईं जारी आहे। साईं जेम्स पंहिंजे फ़िक्र सां गॾु सिंध जे इक़्तिसादी, जाग्राफ़ी हदूं, सक़ाफ़त ऐं क़ौमी ढांचो ऐं मैशत ऐं मुल्क जी रियासतनि खे हलाइण ऐं दुनिया जे मुल्कनि सां कीअं राब्ता रखजनि, उन सभिनी जो इल्मु ॾेई वियो आहे।